रिपड़ी रिपोर्ट नसीर अहमद नाले जो रिपड़ी लॻ दंग वारे स्टाफ भरिसां रिपड़ी वासी नौजवान सां रोड हादसो। न्याज़ पहोर पीर जो ॻोठ खां मोटरसाइकिल ते वापसि ॻोठ अची रहियो हुयो त अहमदपुर भरिसां तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जो ज़ोरदार टक्कर लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। रिपड़ी ख़बर मूजिब रिपड़ीअ जे नौजवान सां रोड हादसो पेश आयो आहे। उन सिलसिले में रिपड़ी वासी न्याज़ पहर पीर जो ॻोठ खां वापसि ॻोठ तरफ़ मोटरसाइकिल ते अची रहियो त दंग वारे स्टाफ भरिसां मोटरसाइकिल सवार खेसि ज़ोरदार टक्कर हणी करे फ़रार थी वियो, जंहिं सबबि हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो ऐं खेसि इलाज लाइ पीर जो ॻोठ इस्पताल दाख़िल कयो वियो ऐं ॿिए पासे खां पीर जो ॻोठ थाणे ते अहिड़े वाक़े जी NC पिणु दाख़िल कई वई आहे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपड़ी।